बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हेडलाइन। जैकबाबाद में सियासी मुखालिफ आम्हो साम्हो। बासर वडेरे वली खान जखरानी पारां करोड़े रुपयनि जे सरकारी प्लाट ते कब्ज़ो करण जूं ख़बरूं हलण बाद वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सूमरो जी भेण मलिहा मलिक पारां एक्सीएन एजुकेशन वर्क्स एंड सर्विसिस खे ख़त। मलिहा मलिक पारां ख़त में ॼाणायो वियो आहे त जेलनि बाबति सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखरानी जे सौट वली खान जखरानी पारां करोड़े रुपयनि जे सरकारी प्लॉट ते कब्ज़ो कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वई। हुन वधीक ॼाणायो आहे त डेप्यूटी कमिश्नर एक्सीएन एजुकेशन वर्क्स एंड सर्विसिस अल्ताफ़ भुरगड़ी एंटी इंक्रोचमेंट एंड एंटी करप्शन समेत समूरनि इदारनि खे इतला बावजूद वली खान जखरानी ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई, छाकाणि त हू एजाज़ हुसैन जखरानी जे असर हेठि आहे। कब्ज़ो ख़त्म न करायो वियो त नैब ऐं हाई कोर्ट वेंदसि। वाज़े रहे त 2 ॾींहं अॻु वली खान जखरानी पारां एजुकेशन वर्क्स एंड सर्विसिस जे सरकारी प्लॉट ते अॾावती कमु शुरू करायो वियो। जैकबाबाद वेझो बुलेदी ऐं खोसो बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ पुराणे ज़मीनी तकरार तां बुलेदी बिरादरी जे हथियारबंदनि पारां मौलादात थाणे जी हद ॻोठ महराब खोसो ते चढ़ाई, फायरिंग, घरनि खे बाहि। सूबो खान, मोहम्मद आसिफ ऐं ताज मोहम्मद खोसो समेत 4 ॼणा ज़ख़्मी। हिकु मासूम ॿारड़ी जे सड़ी वञण जा बि इत्तला। एसएचओ मौलादात मूजिब वाक़े में 4 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जैकबाबाद जे बासर वडेरे निसार खान जखरानी जो कुकड़ पोरत जे मोटरसाइकिल हेठां अची मरी वियो। इत्तला ते वडेरो आपे खां ॿाहिरि पोरियत खे पकिड़े जाइ ते खणी आयो ऐं पेरनि में ज़ंजीरूं हणी लोहे पाइपनि सां सख़्त तशद्दुद करण बाद तज़लील कई। इलाइक़े वासियुनि विच में पई पोरियत खां बासर वडेरे जे पहिरें पई माफ़ी वठराई, जंहिं बाद खेसि आज़ादु कयो वियो। पोरियत मूजिब हू हिकु मरीज़ खे अस्पताल खणी वञी रहियो हो त वडेरे जो पखी संदसि मोटरसाइकिल हेठां अची वियो, जंहिं ते वडेरे पारां तशद्दुद कयो वियो ऐं मारण जी बि कोशिश कई वई। इन सिलसिले में बासर वडेरे निसार खान जखरानी राब्तो करण ते ॿुधायो त मुंहिंजो पखी करोड़ रुपयनि खां मथे जो आहे, जंहिंखे मोटरसाइकिल सवार लताड़े मारे छॾियो, जंहिं सबबु मूंखे माने बि न वणी ऐं कावड़ में अची पोरियत खे सज़ा ॾिनी आहे त जीअं ॿीहर अहिड़ी ग़लती न करे सघे। तालका अस्पताल ठुल में ऑक्सीजन न मिलण सबबु मासूम ॿारड़ो सैफुल्ला दश्ती फौत थी वियो। वारिसनि जो एहतजाज। ऑक्सीजन न मिलण सबबु फौत थी वियल मासूम नीगर जे वालिद साफ़िन आॾो एहतजाज कंदे दाहियो त मुंहिंजे मासूम पुट खे साह जी तकलीफ़ थी, जंहिंखे तालका अस्पताल खणाए आयासीं, जिते न डॉक्टर मौजूद हुआ न ई ऑक्सीजन जी सहूलत मौजूद हुई। ठुल जा समूरा ख़ानगी सेंटर बि बंदि हुआ। हिकु डॉक्टर जो दरवाज़ो बि खड़कायो पर कोई बि ॿाहिरि न आयो, जंहिं सबबु मुंहिंजो मासूम पुट तड़पी तड़पी फौत थी वियो। जैकबाबाद जे सहाफ़िन ज़ाहिद अली मंगरियो ऐं रजब अली सूमरो खां फुर थियल मोटरसाइकिल पुलिस वापसि न कराए सघी। सदर प्रेस क्लब जैकबाबाद मोहम्मद नवाज़ सोलंगी पारां सहाफ़िन खां फुर कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण ऐं मोटरसाइकिल वापसि न कराइण तां एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान। ठुल पुलिस पारां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुन सिकंदर अली दश्ती खे गिरफ़्तार करे संदसि मथां मुबैना वहशियाणो तशद्दुद करण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे कारकुननि पारां बरकत दश्ती जी अॻवानी में थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। पीपी अॻवान ने एसएचओ में मुंहमारी, हिक ॿिए खे धमकियूं। पीपी अॻवान बरकत दश्ती जो चवण हो त एसएचओ जे ख़ानगी गनमैन पारां सिकंदर दश्ती खे अगवा करे थाणे अंदरि तशद्दुद कयो वियो आहे। एसएसपी फौरी नोटिस वठी एसएचओ खे मुअत्तल करे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदा। जैकबाबाद में वैक्सीनेशन वेलफेयर एसोसिएशन जैकबाबाद पारां मुतालिबनि जी मञता लाइ कम छॾ हड़ताल करे अब्दुल ख़ालिक जखरानी, परवेज़ अली जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वैक्सीनेटर्स जो चवण हो त वैक्सीनेटर्स खे अपग्रेड करे टाइम स्केल ॾियणु, पको करणु, रिस्क अलाउंस ॾियणु ऐं पको थियल वैक्सीनेटर्स खे 2005 खां सीनियोरिटी ॾियण लाइ एहतजाज कयो पियो वञे ऐं मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज जारी रहे। मुबारकपुर वेझो ॻोठ साईंदाद मस्तोई में मिल्कियत में हिसो न ॾियण तां नंढे भाउ अमीरुद्दीन मस्तोई पारां ज़मीन ते कमु कंदड़ पंहिंजे वॾे भाउ मोहम्मद नवाज़ मस्तोई मथां कुहाड़ियुनि सां हमिलो, रड़ियुनि ते ॻोठाणा गॾु थी विया। जवाबदार फरार। इलाइक़े वासी ज़ख़्मी खे मुबारकपुर थाणे खणी आया, जितां लेटर मिलण बाद खेसि अस्पताल मुंतक़िल कयो। शिकारपुर जे शेखपाड़े में शॉर्ट सर्किट सबबु घर खे बाहि लॻी वई, माउ ऐं पुट सड़ी फौत, घर पासे वारे घरनि खे बि नुक़सान। फायर ब्रिगेड अमलो न पहुचण सबबु नुक़सान थियो आहे, मुतासिरनि जो इल्ज़ाम। नौशेरो फेरोज़ में नेशनल हाईवे ते ट्रॉलर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार इम्तियाज़ मंगणहार पंहिंजे 3 ॿारनि समेत फौत, ज़ाल सख़्त ज़ख़्मी। फौत थींदड़ में 40 वरियनि जो इम्तियाज़ मंगणहार, संदसि 3 ॿारड़ा, 8 वरियनि जो आशिक, 5 वरियनि जी शबाना ऐं 3 वरियनि जी गुलज़ादी शामिल आहिनि। फौतनि जा मर्द सिविल अस्पताल नौशेरो फेरोज़ मुंतक़िल कया विया, जॾहिं त इम्तियाज़ मंगणहार जी ज़ाल खे अस्पताल में दाख़िल कयो वियो। ट्रिगड़ी भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, मोटरसाइकिल सवार नवकोट वासी फौत, हिकु ज़ख़्मी। पुलिस कार खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो।
नैब पारां ख़ुराक खाते में करोड़े रुपयनि जी करप्शन कंदड़ ख़ुराक खाते जे ऑफिसर मोहम्मद अशरफ कीरियो मथां रेफरेंस दाख़िल करण बावजूद सिंध सरकार खेसि हिकु भेरो ॿीहर नवाज़ण लाइ कश्मीर ज़िले में डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मुक़रर करे छॾियो। ज़रियनि मूजिबि अशरफ कीरियो मथां करोड़े रुपयनि जी सरकारी कणक में खुर्द बुर्द करण जो इल्ज़ाम आहे ऐं नैब रेफरेंस दाख़िल हुअण बावजूद खेसि ॿीहर मुक़रर कयो वियो आहे। पनो आकिल जे ॻोठ मौला ॾिनो कलोड़ो में पुलिस पारां बुर्ड़ा बिरादरी जे घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करण ख़िलाफ़ बुर्ड़ा बिरादरी जी औरतुनि जो एहतजाज। पीपल्स पार्टी अॻवान वज़ीर पिताफ़ी असांजी ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। पुलिस संदसि वांगार वहंदे असां मथां तशद्दुद कयो आहे। पीपल्स पार्टी अॻवान वज़ीर पिताफ़ी जो चवणु हो त बुर्ड़ा बिरादरी मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। मां कंहिंजी बि ज़मीन ते कब्ज़ो न पियो करियां। जॾहिं त DSP लियाकत अब्बासी मूजिबि ज़मीनी तकरार तां धुरनि में खून रेज़ी जो ख़दशो हो, तंहिं करे SSP सखर पूरे ज़िले जी पुलिस मोकिली आहे। तशद्दुद वारो इल्ज़ाम ग़लति आहे। मटियारी पुलिस पारां भमरा मोरी वटि कार्रवाई। 27 केसिस में घुर्बल जवाबदार अहमद भुमरो खे गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार जवाबदार इलाइक़े में ख़ौफ़ जी इलामत बणियल हो। संदसि मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते 27 केसिस दाख़िल आहिनि। SHO मटियारी एजाज़ अली सूं। मसू भुरगड़ी में धारियनि जी आबादगारी ऐं जाली डोमिसाइल्स जारी करण वारे अमल ख़िलाफ़ सिंध सजागी फोरम पारां प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त सिंध में अफ़गानी, बंगाली, बिहारी ऐं बर्मी वॾी तादाद में आबाद आहिनि, जेके हाणे सिंध जे वसीलनि ते पिणु क़ाबिज़ थी विया आहिनि, जिन खे फौरी निकाली ॾिनी वञे ऐं जाली डोमिसाइल जारी कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मियां साहब जी सरकारी अस्पताल में हिकु ॾींहुं अॻु हिकु डॉक्टर ज़ुबैर सूमरो समेत 3 मुलाज़िमनि जी कोरोना रिपोर्ट हाकारी अचण बाद ज़िले इंतज़ामिया अस्पताल खे 3 ॾींहनि लाइ सील करे छॾियो। काज़ी अहमद ऐं भरपासे में माकड़ जा लामारा, फसलनि खे कापारी धक, आबादगार तबको सख़्त परेशान, हुकूमत को तहर्रुक न वरितो। कोबाडो वेझो हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल मोहम्मद अज़ीम ऐं अल्लाह रखियो सोलंकी बाज़ियाब न थी सघिया। हथियारबंदनि पारां मुग़विन जे वारिसनि खां 20 लख रुपया भुंग तलब। सिंध ऐं पंजाब पुलिस जो हद ते तकरार, वारिसनि पारां मुग़विन जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। माचको ऐं उबावड़ो पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। काज़ी अहमद पुलिस जी अली रज़ा मोरी वेझो कार्रवाई, हिकु जवाबदार गिरफ़्तार, 100 शराब जूं बोतलूं हथ, केस दाख़िल। भेरिया रोड में मरहूम इंजीनियर ग़ुलाम मुस्तफ़ा कीरियो जी यादि में क्रिकेट टूर्नामेंट। दिलचस्प मुक़ाबले बाद कीरिया क्रिकेट क्लब फाइनल पंहिंजे नाव करे वरितो। रांदीगरनि जो चवणु हो त क्रिकेट रांदि खे हथी वठाइण ख़ातिर पंहिंजी मदद पाण तहत ही टूर्नामेंट करायो ऐं मसू भुरगड़ी भरिसां खिरड़ी ग्राउंड ते हलंदड़ क्रिकेट जे फाइनल दौरान लाहौर कलंदर ऐं कोयटा ग्लेडिएटर विच में मुक़ाबलो। कोयटा ग्लेडिएटर लाहौर कलंदर पारां ॾिनल 171 रन्सनि जो हदफ़ पूरो न करे सघी, 130 ते ऑल आउट। लाहौर कलंदर फाइनल खटे वरितो। शहाब ख़ासख़ैली मैन ऑफ द मैच करार। मटियारी जे बाकेल पोटा पाड़े में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ रहवासियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील अली फैज़ान ख़ासख़ैली जी हिन रिपोर्ट में। असां मौजूद आहियूं बाकेल पोटा वार्ड 1 में, जेको मटियारी जो सभ खां वॾो मुहल्लो आहे। हिते गुज़िरियल 2-2.5 महीननि खां वठी मुसलसिल पाणी जी शदीद किल्लत आहे। हिते जा जेके रहवासी आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। हिननि जो ॾिसूं था जेकम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़े तरीक़े सां था वंडनि। जीअं पाणी वियो आहे न, रमज़ान ईद चौथों ॾींहुं थियो आहे, अॼु ताईं पाणी बाकेल पोटा मोहल्ला में सिर्फ़ु हफ़्ते में हिकिड़ो चकर अचे थो, हिकिड़ो ॾींहुं, उहो बि जॾहिं रड़ियूं कजनि थियूं, केॾीमहिल खैरू चांगे थो चढ़णो पए, केॾीमहिल मीर सिकंदर थो चढ़णो पए, तॾहिं था चऊं तॾहिं थो पाणी अचे। असांखे पाणी जी ॾाढी तकलीफ़ आहे। बाकेल पोटा मोहल्ले जे माण्हुनि खे असीं ॾाढा परेशान आहियूं। पाणीअ खां सवाइ अहिड़ी गर्मी में माण्हू कीअं अची वेंदो। असां DC साहिब सां मुलाक़ातूं कयूं वक़्तनि, उन बि असांखे रुॻो आसरा ॾिना त अॼु पाणी थो अचे, सुभाणे थो अचे। हिकिड़ो ॾींहुं पाणी अचे थो त वरी 8 ॾींहं पाणी गुम आहे। में 2-3 ॾींहं पाणी आयो, वरी बंदि थी वियो। तक़रीबन 1.5-2 महीनूं थिया। पाणी इलाही तकलीफ़ आहे बाकेल पोटा मोहल्ला ऐं पाणीअ जे करे असांखे रोज़मर्रा जेको आबस फी ते वञिणो थो पए। उते असां 150-200 रुपया किरायो करे पाणी भरे ईंदा आहियूं ऐं हर वील असां पाड़े में किथां मोटर जेको खारो पाणी सही इस्तेमाल में कोन थो अचे, पर असां मजबूरनि ते यूज़ करियूं था। बिराए महिरबानी असांजे मटियारी अॻवान खे अपील थी कजे त असांखे हिन बाकेल पोटा मोहल्ला वार्ड 1 में पाणी ॾिनो वञे। गवर्नमेंट खे उहा पंहिंजा फंडामेंटल राइट्स त हूअं ई मुहैया करणु खपनि, पर अफ़सोस आहे जेको मेन आहे पाणी, उहो बि असांखे कोन ॾिनो वञे। DCA जी जेकी परफॉर्मिंग आहे तव्हां सभिनी साम्हूं आहे, उनजो को अहिड़ो एक्ट कोन्हे जेको आवाम पसंदि करे। संदनि जेकी कारकिर्दी आहे उहा असांजे साम्हूं आहे ऐं जेको बुनियादी जेका घटि में घटि पाणी त असांखे ॾिनो वञे। असां जॾहिं पब्लिक हेल्थ कमीशन
पब्लिक हेल्थ वारा वञूं था त उते असां ॾिसूं था त उते को अमलो कोन्हे, असांखे को रिस्पॉन्स कोन थो ॾिनो वञे। जेकी वाटर जी हालत आहे उहा असीं ॾिसूं पिया, गंद किचिरे सां भरी पई आहे, को पुछण वारो आई कोन्हे। मुंहिंजी डिस्ट्रिक्ट एसेसन खे अपील आहे त तव्हां पर्सनली विज़िट कयो ऐं इन मामले खे संजीदा वठो। साल खां पब्लिक जीअं बि आयो आहे पब्लिक हेल्थ वारनि वटि, उन खां वठी मसइलो आहे। छो त हीअ ऑफिसर ऑफ साइड अचनि था, को खैरपुर मां थो अचे, को दादू मां थो अचे, हिनखे मटियारी शहरी का बि ख़बर कोन्हे त छा आहे मसइलो। कॾहिं मीर हसन मोहल्ले में पाणी बंदि आहे, कॾहिं बाकिलपोटा वार्ड 1 में। ऐं असां ईदे राति में सॼी राति परेशान हुआसीं। मीर सिकंदर खे असां फ़ोन कयो, खोसो साहब आहे चीफ एग्जीक्यूटिव जो, उन खे असां फ़ोन कयो। उन खां बावजूदि रोज़ाना असां खैरू खे बि फ़ोन करियूं था, इन ऑफिसरनि खे। हिकिड़े ॾींहुं पाणी अचे थो, वरी 8 ॾींहं पाणी नथो अचे, वरी टोपी ड्राम कंदा, वरी चवंदा भाई हीउ मसइलो आहे, हीउ मसइलो, असांजो मोटर ख़राबु आहे, हीअ आहे। सॼी बजट हिननि जी गुम थी वञे, को मसइलो हुन सां हल नथो थी सघे। ऐं असां DC साहब खे बि रिक्वेस्ट करियूं था ऐं CM सिंध खे त वधि हिनखे हटाए के पब्लिक ते जीअं पहिरीं हो 70 सालनि खां वठी असां मटियारी शहर में पाणी जो सिस्टम सही हो। मटियारी बाकिलपोटा मोहल्ला वार्ड 1 जे शहरनि जा ऐं उन जे रहवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधा। उनजो ई चवणु आहे त हिते यज़ीदियत वारो जेको किरदारु अदा कयो पियो वञे पब्लिक हेल्थ पारां, गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां हिते पाणी जी शदीद किल्लत पैदा थियल आहे। उन्हनि वसवारनि खां DC मटियारी ऐं ॿियनि खां गुज़ारिश कई, अपील कई त जेको आहे पाणी जो मसइलो फिलफोर हल कयो वञे, न त असां रोडनि ते निकिरी सरापा एहतजाज बणिजंदासीं। कैमरामैन असदुल्ला मेमण सां गॾु अली फैज़ान ख़ासकेली, जेकब न्यूज़ मटियारी। ही हुयूं हिन ताईं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां